मुरादी आई घर जी सफ़ाई ऐं कमकार करे हली वई। मूं मुरादी खे चई छॾियो आहे, हाणे हू रोज़ ईंदी कम ते। सदोरीअ खे तो छो कढियो? घर जो कमकार त ॾाढो सुठो पई करे ऐं नादिर जी ख़िदमत भी ॾाढी दिलि सां पई करे। बस मूंखे सदोरी जो कम सुठो न लॻो। कम सुठो न लॻई या का ॿी ॻाल्हि? सदोरी आसमान ते उॾामण लॻी वई ऐं नादिर खे उबतियूं सुबतियूं पटियूं बि पढ़ाए, तंहिं करे मूं खेसि कढी छॾियो। मुरादी बि चए त सदोरी उम्मीद सां आहे। छा सदोरी उम्मीद सां? हा, मुरादी भी चए वधीक अलाह खे ख़बर। चवे पई त मूंखे 40 सालनि जो तजुर्बो आहे। मां माईअ जी विख ॾिसी सम्झी वेंदी आहियां त माईअ खे काऊं महीनो आहे। ईअं कीअं थो थी सघे? सदोरी त कुंवारी आहे। सदोरी अगवा भी त थी हुई, 3-4 ॾींहं बरावन मर्दन वटि हुई। कुछ भी थी सघे तो। बानो, तूं मुरादी जी ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾींदी कर। मुरादी जी त आदत आहे पराई प्रचार करण। हा, धूड़ पाए वनी मुरादी। मां त मिड़ई ज़माने जी ॻाल्हि पे कई, असांजो छा वनी। हे सभु असांजे राज्य में छा थी रहियो आहे? पहिरें विकिरो थी वई, पहिरें इंसान आहे या रिठ का बकरी जो विकिरो थी वई? मुरादी थी चवे त सदोरी उम्मीद सां आहे। मुरादी छो थी ईअं चवे? इन खां कंहिं पुछो? बस ईअं ख्वाम खाती वते माण्हुनि जूं गिलाऊं कंदी। ही सभु छा आहे? छा थी रहियो आहे? मां तुंहिंजी छाया? तू मुंहिंजी ज़ाल आहीं। बिल्कुलु सही। हाणे त तोखे यादि अची वञे नादर त मां तुंहिंजी ज़ाल आहियां। मूंखे यादि न आयो, पर तू चवी थी तू मुंहिंजी ज़ाल आहीं त तू मुंहिंजी ज़ाल आहीं। कुझु त गड़बड़ आहे। मां जेॾो सदोरीअ खे सादो पई सम्झां, सदोरी एॾी सादी न आहे। थी सघे थो इहो मुंहिंजो वहम हुजे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।